अस्सलामुअलैकुम दोस्तों। चंद महीना अॻु में जेको आहे सो मूं कंप्लेन कई दादू में कोर्ट जे अंदरि त हिन कॉलोनी जो जेको पाणी आहे उहो जेको आहे सो सॼो हिन कॉलेज में अंदरि अचे थो। हे तव्हां ॾिसो पिया, उन ते जेको आहे सो म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ खे जेको आहे सो नोटिस मिलिया ऐं उन जे बुनियाद ते हीअ सॼी जेकी नाली आहे हीअ तव्हां ॾिसो पिया, हीअ सॼी नाली दादू म्यूनिसिपल ठाराई हुई ऐं उन खां पोइ जेको आहे सो उहो आख़िर ताईं तव्हां ॾिसो पिया सॼी उन टाइम में ठाही ऐं निकाल जो हिकिड़ो सिस्टम बहितरीनु कयो वियो। पर सूरत हाल हींअर तव्हां ॾिसो पिया त वरी हे पाड़े वारनि हिकु दफ़ो ॿीहर ऐं जेको आहे सो हिन नाली खे टोड़ियो आहे। सफ़ाई पंहिंजे हिसाब सां कराइनि कोन था, म्यूनिसिपल ताईं उहो वञनि कोन था। हिन नाली में गंद किचिरो पियो आहे, उहो कढाइण लाइ तयारु न आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर जेकी सूरत हाल आहे ॾिसो हे वरी आहे। ऐं क़ानूनी तौर ते वरी जेको आहे सो कोर्ट में हिकु दफ़ो ॿीहर एप्लीकेशन विझां थो। हे पाणी जी जेकी सूरत हाल आहे, अॻु में बि साम्हूं वारी भित जेको आहे सो हीअ किरी हुई, हीअ साम्हूं वारी भित किरी हुई जेकी बाद में ठाराईसीं। ऐं हीअं सूरत हाल आहे त इहो सॼो पाणी जेको आहे सो वरी हे कॉलेज में अंदरि हले पियो ऐं इन्हनि माण्हुनि खे अहसासु न आहे, इन्हनि पाड़े वारनि खे कोई अहसासु न आहे। हीअ जेकी सूरत हाल तव्हां ॾिसो पिया, ही साॻी उहा ई साॻी सूरत हाल जितां शुरू थियासीं वरी उते पहुतासीं। हे सुराख करे वरी सॼो हे पाणी जेको आहे सो कॉलेज जे अंदरि मोकिलियो पियो वञे।